अस्सलाम वालेकुम नाज़रीन। हलो त हली ॾिसूं हिन हफ़्ते सितारा तव्हांजे लाइ छा पिया चवनि। नाज़रीन, सिंधी हुजण जे नाते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब जे बेल खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं आसानी सां मौसूल थी सघे। 3 हिसे जा 3 सितारा लिब्रा, मीज़ान, स्कॉर्पियो, अक़रब, सेजिटेरियस, कोस। लिब्रा, मीज़ान तव्हांजे दिमाग़ ते कि नयूं सोचूं ऐं नवां ख़्याल उभरी रहिया आहिनि। उहे सोचूं आम न आहिनि, उन्हनि में को वॾो मुस्तक़बिल लिकियलु आहे ऐं ॿियो त को वेझो जो रिश्तेदार या को पुराणो दोस्त हिन हफ़्ते मिली रहियो आहे। उन जूं सोचूं, फ़लसफ़ो ऐं ख़्याल जेके पेश करे रहियो आहे उन में ज़िलज़िलो अचण वारो आहे। एॾी वॾी ॻाल्हि हाणे तव्हांखे मालूम थियण वारी आहे। उन ॻाल्हि खे सुठी तरह सोचो, तमामु घणी अहम ॻाल्हि आहे जंहिंसां तव्हांजूं सोचूं ख़्याल जेके पहिरियां हुआ उहे सभु बदिलजी वेंदा। उन दोस्त जे अचण सां का वॾी तब्दीली अचण वारी आहे। हूअं त वेझो जा अक्सर धोखे में रखंदा रहिया आहिनि, पर हीउ दोस्त तव्हांखे धोखो न ॾेई रहियो आहे। हिन जे ख़्यालनि में तव्हां लाइ दुनिया समायल आहे। उनखे गौर सां ॿुधो, तव्हांजी तक़दीर बदिलजी वेंदी। स्कॉर्पियो, अक़रब, मरीख़ यूनिस जे किरण लॻण सां तव्हांजी ज़िंदगीअ में बि तब्दीली अची रही आहे। का नई सोच, नवां ख़्याल 2-3 ॾींहंनि खां शुरू थींदे ॾिसी रहिया आहिनि। नयूं हालतूं ऐं नयूं पॉलिसियूं अची रहियूं आहिनि ऐं तव्हां 6 अगस्त ते को वॾो दबाव महसूसु कंदा। उन हालातुनि मुताबिक़ उहो मुमकिन आहे त तव्हां का नई पॉलिसी इख़्तियार करियो ऐं नई तरह हालातुनि जी तब्दीलीअ जो मुक़ाबिलो कंदा। ॿियो त के सीक्रेट मालूम थी वेंदा जंहिंसां तव्हांखे मुश्किल हालातुनि जा हल नज़र अची वेंदा ऐं उन्हनि मां माण्हुनि खे सम्झण में तव्हांखे मदद मिलंदी ऐं तव्हां ते कम जो एतिरो घणो दबाव पियो आहे जो तव्हां तंग थी विया आहियो। उन लाइ तव्हां का आदत वक़्ती तौरु विझो, को किताबु पढ़ो, तफ़रीह जे लाइ या को फ़नी ड्रामो वग़ैरह ॾिसी पाण खे उन बोरियत मां दबाव मां ॿाहिरि कढण जी कोशिशि करियो ऐं उन ॾींहंनि में को दोस्त ठहंदो जेको तव्हांखे बोरियत मां ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदो ऐं तख़लीक़ी सलाहियतुनि में बि इज़ाफ़ो थींदो, जंहिंसां वधीक मसइलनि खे हल करण जे क़ाबिल थी वेंदा ऐं तव्हां का नई पॉलिसी जोड़े रहिया आहियो, उन ते अमल करे मसाइला हल कंदा। सेजिटेरियस, कोस तव्हांजी ज़िंदगीअ में निहायती मसरूफ़ियत ऐं जोश ऐं जज़्बो आहे। तव्हां को मुख़्तलिफ़ कमु कंदा थी सघे थो। ईंदड़ ॾींहंनि में का बि कम में तब्दीली आणियो, को कमु ख़तमु करे या को ॿियो नए तरीक़े सां स्टार्ट करियो या को नओं कारोबार शुरू करियो। अहिड़ो फ़ैसिलो कंदे ॾिसी रहिया आहियो ऐं हफ़्ते जे आख़िर में जेकॾहिं को वॾो कारोबार स्टार्ट करे रहिया आहियो त उन जे बारे में मालूमात वठो ऐं सम्झो।